जय झूलेलाल। अॼु तारीख़ 24 ऑगस्ट 2020। चालीहो विर्त चालीहो। अॼु चालीहा पूर्णावती आहे। सभिनी खे चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं। झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। भॻवान श्री झूलेलाल साहिब जे चवण मूजिबि भॻवान जी पूजा प्रत्यक्ष स्वरूप में करणु घुरिजे। दरिया माना समुंड खे देवता सम्झी उन में 2 दाणा अनाज माना अखो पाए करे बहिराणो साहिब ऐं जोत परवान करणु घुरिजे। भॻवान जी ॿोली त हर हमेशह शांतीअ जी ॿोली हूंदी आहे। जेकॾहिं पाण सभई उहा शांतीअ जी ॿोली सम्झी सघंदासीं त पाण ईश्वर खे पिणु प्रत्यक्ष स्वरूप में पक ई ॾिसी सघंदासीं, भॻवान खे प्राप्त करे सघंदासीं। आयो लाल सभई चओ झूलेलाल।